जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। हर साल वांगुरु हिन साल भी पूज्य सिंधी पंचायत कश्यप कॉलोनी द्वारा श्री गुरु नानक जयंतीअ जे शुभ अवसर ते सिंधु धाम गुरुद्वारे में पाठ साहिब जो अत्यंत हर्षोल्लास सां गॾु प्रारंभ कयो वियो आहे। पंचायत जो उपाध्यक्ष जगदीश जग्यासी भाई साहब ने ॿुधायो कि 16 तारीख़ खां सूमर ॾींहुं खां प्रारंभ थियल इहो पाठ साहिब जो आयोजन 3 नवंबर सूमर ताईं रहंदो, जेको गुरु नानक जयंतीअ जे ॾींहं ते भोग साहिब सां गॾु संपन्न थींदो। गुरुद्वारा जी प्रमुख सेविका श्रीमती भारती वाधवानी जे अनुसार शासन द्वारा जारी दिशा निर्देश अनुसार सभी नियमन जो पूरी तरह सां पालन कयो तो वञे पियो। हिन अवसर ते अध्यक्ष मुरलीधर वाधवानी, सीएम माखीजा, चंदीराम मंगतानी, हरदास आसवानी, प्रकाश भोजवानी, सुनील लालवानी, अन्य श्रद्धालु जन उपस्थित हुआ। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।